टंडोलिया वेझो ॻोठ सुलेमान खटियाण में सूफ़ी बुज़ुर्ग मोहम्मद फ़क़ीर खटियाण जो उर्स मुबारक के मौक़े ते दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। सालियाने उर्स मुबारक जूं रस्मूं टंडोलिया वेझो ॻोठ सलमान खटियाण वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हर साल जंहिंमें हिन साल बि सूफ़ी राग जी महफ़िल मुनक़द कई वई। इन मौक़े ते महिमान ख़ास वाइस चांसलर सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोलिया डॉक्टर फ़तह मोहम्मद मरी शाइरनि अदीबनि ऐं नंढनि वॾनि मासूम ॿार वॾी सूफ़ी रागिन वॾे अंग में शिरकत कई। मुर्शिद ईसा फ़कीर जी शायरी हलो झोक धन जो जिते फुकरान जी मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।